क्लास 9 मज़मून रियाज़ी यूनिट 3 लेसन 22 सर्ट्स एंड देयर एप्लीकेशंस सर्ट ऐं उन्हनि जो इस्तेमालु आहियां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में मूंखे भली कार ॿारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 3.2 पढ़ी आया हुआसीं। अॼु असां हिन लेक्चर में सर्ट्स ऐं उन जे इस्तेमाल जे बारे में पढ़ंदासीं। सर्ट्स सर्ट इज एन एक्सप्रेशन containing at least one irrational radical term, for example square root of 2 comma cube root of 5 in its simplified form which cannot be expressed as a rational number। अहिड़ो अददी इज़हार जंहिंमें घटि में घटि हिकु रक़म गैर नातिक बीमोली सूरत में हुजे ऐं जंहिंखे सादी सूरत में कंहिं बि नातिक अदद यानी रेशनल नंबर तौरु ज़ाहिर न करे सघिजे। ॿारो हाणे ॾिसो छा पियो चए त घटि में घटि जेको आहे हिकु रक़म आहे न छा में हुजे इरेशनल रेडिकल टर्म में हुजे त पोइ उहो सर्ट थींदो, अदरवाइज़ न। हाणे मां तव्हांखे इहो सम्झाईंदुसि त इरेशनल रेडिकल टर्म छा हूंदो आहे। ॾिसो ॿारो आमतौर ते असां छा पढ़ंदा आहियूं, असां स्क्वायर रूट या क्यूब रूट जे बारे में पढ़ंदा आहियूं। हाणे सपोज़ कयो त हाणे हीउ 4 छा आहे, 4 असांजो आहे हिकु नंबर आहे जेको रेशनल नंबर आहे। जॾहिं असांजो स्क्वायर रूट छॾाईंदासीं जो जवाबु छा अची वेंदो, इन जो जवाबु अची वेंदो 2। या वरी असां वटि नंबर हुजे छा त क्यूब रूट ऑफ 27। ठीकु आहे ॿारो, जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं जो जवाबु घणो अची वेंदो त इन जो जवाबु अची वेंदो 3। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते ॾिसो जंहिं नंबर जो असां स्क्वायर रूट ऐं क्यूब रूट फाइंड आउट करियूं पिया उहो बि रेशनल नंबर आहे। जेको असांखे जवाबु मिले पियो यानी जेको 2 मिलियो इहो बि छा आहे रेशनल नंबर आहे ऐं 3 मिलियो त उहो बि रेशनल नंबर आहे। ठीकु आहे, पर हाणे असां वटि छा आहे त जॾहिं असां 2 जो स्क्वायर रूट फाइंड आउट कंदासीं जो जवाबु असांखे छा मिलंदो, असांखे इन जो जवाबु मिलंदो त 1.414213। अहिड़े तरीक़े सां हीउ कंटिन्यूअसली हलंदो अॻिते। ॿारो हाणे ॾिसो हीउ जेको असांखे इन जो जवाबु मिलियो इहो छा आहे इरेशनल नंबर आहे, यानी हीउ जेको नंबर आहे 10 खां बाद में नॉन रिकरिंग एंड नॉन टर्मिनेटिंग आहे। जेके नंबर नॉन रिकरिंग एंड नॉन टर्मिनेटिंग हूंदा आहिनि असां उन्हनि खे छा चवंदा आहियूं, उहे इरेशनल नंबर यानी गैर नातिक अदद हूंदा आहिनि। ठीकु आहे ॿारो। हाणे उहो नंबर जेको रेडिकल में पियल हुजे ऐं जॾहिं असां उनजी रेडिकल सिंप्लीफाई कयूं जॾहिं छॾायूं त असांखे जेको जवाबु उनजो अगरि इरेशनल नंबर मिले थो यानी गैर नातिक अदद मिले थो त पोइ असां उन खे चवंदासीं त इरेशनल रेडिकल टर्म यानी गैर नातिक बीमूली सूरत। अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो। हाणे सर्ट जो मतिलबु छा थी वियो, सर्ट जो मतिलबु इहो थियो त को अहिड़ो नंबर जंहिंजो असां स्क्वायर रूट या क्यूब रूट या nth रूट असां जॾहिं सिंप्लीफाई कयूं छॾायूं जेको उनजो आंसर मिले छा मिले इरेशनल नंबर मिले थो त असां उनखे सर्ट चवंदासीं। इहो तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखिणो पवंदो। ठीकु आहे ॿारो। ॿारो हाणे असां हिन जे मिसालनि खे ॾिसूं था। हिते छा आहे त √2। हाणे इहो छा आहे, इहो असां वटि सर्ट आहे छाकाणि जॾहिं असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं हिन जो जवाबु छा अची वेंदो इरेशनल नंबर अची वेंदो। हाणे हिते असां वटि छा पियल आहे त स्क्वायर रूट ऑफ a-4। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते ॾिसो हीअ सिचुएशन ते डिपेंड थो करे, पर इन केस जॾहिं हिते असां वटि छा हुजे त अगरि ए जी जेका वैल्यू आहे अगरि उहा छा जे बराबरि हुजे 20 जे त पोइ असां छा चवंदासीं त पोइ इहो सर्ट न आहे। छो सर्ट न आहे, छाकाणि त 20 - 4 कंदासीं जवाबु छा जे बराबरि थींदो √16 जे। जॾहिं √16 खे जॾहिं असां सिंप्लीफाई कंदासीं जॾहिं असांजो स्क्वायर रूट छॾाईंदासीं जवाबु छा अची वेंदो 4। हाणे जेको 4 आहे उहो इरेशनल नंबर आहे या न, तव्हां चवंदो न, बिल्कुलु बि न। ठीकु आहे ॿारो। जेकॾहिं 4 असांजो इरेशनल नंबर यानी गैर नातिक अदद न आहे त इहो सर्ट न थियो। हाणे इन जो मतिलबु आहे त असां हिते ए जी उहा वैल्यू रखंदासीं जॾहिं असां पोइ हिन रेडिकल टर्म खे सिंप्लीफाई कयूं त इन जो जवाबु अचे इरेशनल नंबर त पोइ असां उन जी कहिड़ी वैल्यू रखी सघूं था, असां हिते 19 वैल्यू रखी सघूं था। ठीकु आहे ॿारो। ऐं असां हिते जेका आहे 6 वैल्यू रखी सघूं था। ठीकु आहे ॿारो। पर असां हिते जेको आहे 8 वैल्यू कोन था रखी सघूं। उहो छाजे करे मां तव्हांखे ॿुधायो आहे हिते त असां उहा वैल्यू रखंदासीं जॾहिं असां उनखे सिंप्लीफाई कयूं त उनजो जवाबु छा अचे इरेशनल नंबर अचे त पोइ असां उनखे सर्ट चवंदासीं। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते आहे त क्यूब रूट ऑफ 5/10। हाणे हीउ जेको 5/10 आहे इहो छा आहे परफेक्ट क्यूब आहे न, बिल्कुलु बि न। जॾहिं असां हिनखे हाणे सिंप्लीफाई कंदासीं इन जो जवाबु बि जेको आहे उहो इरेशनल नंबर यानी गैर नातिक अदद ईंदो। साॻे तरीक़े सां हीउ जेको 3 आहे इहो बि परफेक्ट स्क्वायर न आहे। हाणे हीउ जेको 2 पियो आहे इहो
परफेक्ट फिफ्थ रूट ना आहे। अहिड़े तरीक़े सां ही जेके सभु आहिनि इहे सभु असां वटि छा जा मिसाल आहिनि, इहे सभु असां वटि सर्ट जा मिसाल आहिनि। ठीकु आहे ॿारो। मैथमेटिकली इट इज़ डिनोटेड बाय nth रूट ऑफ a। ॿारो हाणे हिते छा पियो हुजे त हेयर a इज़ कॉल्ड रेडिकेंड। हाणे जेको रेडिकल जी साइन जे अंदरि जेको बि नंबर पियल हूंदो असां उनखे छा चवंदासीं, रेडिकेंड, उनखे बेस बि चयो वेंदो आहे। ऐं ही जेका n जेका ही ॿाहिरि आहे उहा छा आहे, उहा असांखे ऑर्डर ऑफ सर्ट जे बारे में ॿुधाए पई। ठीकु आहे ॿारो। हाणे जेकॾहिं असांखे हिते चए पियो त इफ द वैल्यू ऑफ n इज़ 2, हिते ही जेका n पई आहे अगरि उन जी वैल्यू अगरि 2 अची थी वञे पोइ इनजो मतिलबु आहे त सर्ट ऑफ द सेकंड ऑर्डर। अगरि हिते जेका n जी वैल्यू आहे अगरि 3 ईंदी त पोइ छा थींदो त सर्ट ऑफ द थर्ड ऑर्डर। ऐं साॻी तरीक़े सां अगरि n जी वैल्यू 4 ईंदी, 4 अची वेंदी त पोइ छा थींदो, सर्ट ऑफ द फोर्थ ऑर्डर, सो ऑन, अहिड़े तरीक़े सां। पर हाणे ही अहम नोट आहे, तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखणो पवंदो, ऑल सर्ट्स आर इरेशनल नंबर्स बट ऑल इरेशनल नंबर्स आर नॉट सर्ट। चए थो सभई सर्ट जेके हूंदा आहिनि गैर नातिक अदद हूंदा आहिनि, पर सभई गैर नातिक अदद सर्ट्स न हूंदा आहिनि। हाणे उहो कीअं, ॾिसो ॿारो, असां जेकी बि पोइ हिते सर्ट सॉल्व कया पे उनजो जेको जवाबु पे आयो उहो गैर नातिक अदद आयो पे। पर हाणे असां वटि कुझु अहिड़ा गैर नातिक अदद हूंदा आहिनि जेकी सर्ट न आहिनि हूंदा। फॉर एग्ज़ाम्पल उनजा मिसाल असां वटि हीअं आहिनि, असां वटि पाए आहे ऐं असां वटि ॿियो छा आहे त ई, छा हूंदो आहे इहो यूलर्स नंबर। हाणे उहो कीअं, ॾिसो जॾहिं हिते असांखे जेको जवाबु छा पे मिलियो, असांखे इरेशनल नंबर मिलियो पे, त उहो असल में कंहिं रेशनल नंबर जो जॾहिं असां स्क्वायर रूट या क्यूब रूट या फोर्थ रूट या nth रूट जॾहिं असां सिंप्लीफाई कयोसीं पे, जॾहिं छॾायोसीं पे, त उनजो जवाबु असांखे छा पे मिलियो, इरेशनल नंबर। पर हाणे असां वटि हिते को बि अहिड़ो रेशनल नंबर मौजूदु न आहे, यानी अहिड़ो को बेस मौजूदु न आहे असां वटि रेडिकेंड जंहिंखे असां सिंप्लीफाई कयूं त असांखे हिते जेको आहे असांखे पाए जो मुल्ह ॾिए या ही जेको यूलर्स नंबर जो जेको असांखे मुल्ह ॾिए। उन जे करे असीं चवंदा आहियूं त जेकी सभु इरेशनल नंबर सर्ट न आहिनि हूंदा। माना सर्ट जे लाइ इहा नेसेसरी कंडीशन हूंदी आहे त असां वटि हिकिड़ो अहिड़ो नातिक अदद हुजे जंहिंजो असां स्क्वायर रूट, क्यूब रूट या nth रूट सिंप्लीफाई कयूं त इन जो जेको जवाबु असांखे मिले उहो छा मिले, इरेशनल नंबर मिले थो, त पोइ असां उनखे सर्ट चवंदासीं, अदरवाइज़ न। अहिड़े तरीक़े सां सर्ट्स ऑफ द सेकंड ऑर्डर, ॿिए दर्जे जा सर्ट। पर हूअं त सर्ट जा इलाही सारा दर्जा थींदा आहिनि, पर हिते असां सिर्फ़ु ॿिए दर्जे जा जेकी सर्ट हूंदा आहिनि उन्हनि जे मुतालिक़ पढ़ंदासीं। हाणे उन्हनि जो जेको पहिरियों टाइप आहे उन में छा आहे त अ सर्ट विच कंटेन सिंगल टर्म इज़ कॉल्ड मोनोमियल सर्ट। हाणे उहो सर्ट जंहिंमें फ़क़ति हिकिड़ो टर्म मौजूदु हूंदो त पोइ असां उनखे छा चवंदासीं त मोनोमियल सर्ट। हाणे उहो कीअं हूंदो, हिकिड़ो टर्म कहिड़े तरीक़े सां थी सघे थो। हाणे ॾिसो हिते आहे असां वटि स्क्वायर रूट ऑफ 2, अंडर रूट ऑफ 3 और स्क्वायर रूट ऑफ 3, 4 इंटू स्क्वायर रूट ऑफ 5, अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। हाणे इहे सभु छा आहिनि, इन्हनि में ॾिसो हिकिड़ो टर्म आहे, हीउ बि हिकिड़ो टर्म आहे, हीउ बि हिकिड़ो टर्म आहे, हीउ ज़र्ब में पिया आहिनि त पोइ हीउ बि हिकिड़ो टर्म थी वियो न, त पोइ छा चवंदासीं, इहे असां वटि मोनोमियल सर्ट जा एग्ज़ाम्पल आहिनि। हाणे त असां वटि ॿियो टाइप आहे, उहो छा आहे त अ बाइनोमियल सर्ट इज़ अ सर्ट विच इज़ द सम और डिफरेंस ऑफ द टू मोनोमियल सर्ट। हाणे हिते ॾिसो मथे असां छा पढ़ियासीं त मोनोमियल सर्ट, जॾहिं मोनोमियल सर्ट असां वटि जोड़ या कट में अची वञनि था, ॿ मोनोमियल सर्ट जॾहिं असां वटि जोड़ ऐं कट में अची वञनि था त पोइ उनखे छा चवंदासीं असां, बाइनोमियल सर्ट चवंदासीं। या वरी छा थो चए त द सम ऑफ मोनोमियल सर्ट एंड अ रेशनल नंबर। या वरी ईअं हुजे त हिकिड़ो मोनोमियल सर्ट हुजे ऐं उन सां गॾु जोड़ में को रेशनल नंबर अची वञे, या वरी छा थो थी सघे त हिकिड़ो मोनोमियल सर्ट हुजे ऐं उन सां वरी कट में ॿियो को रेशनल नंबर अची वञे। हाणे इहा ॻाल्हि मिसालनि जे वसीले मां तव्हांखे सम्झायां थो। सपोज़ था कयूं या त हीअं हूंदो, मोनोमियल सर्ट पिया मां इहो जोड़ में रखां थो, या त हुजे अंडर रूट 2 प्लस अंडर रूट 3। ठीकु आहे ॿारो। हाणे हीअ छा आहे असां वटि, हीअ असां वटि एग्ज़ाम्पल थी वियो छाजो, बाइनोमियल सर्ट जो। या वरी कीअं हुजे असां वटि, या वरी हिन तरीक़े सां थी सघे थो त स्क्वायर रूट ऑफ 3 माइनस 4। ठीकु आहे ॿारो। या वरी हुजे त स्क्वायर रूट ऑफ 7 प्लस 5, अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। उम्मीद तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में आई हूंदी। एप्लीकेशन ऑफ सर्ट्स, सर्ट जो इस्तेमालु। ॿारो हाणे सर्ट जो इस्तेमालु जोड़, वंड, कट ऐं ज़र्ब में थींदो आहे। अहिड़े तरीक़े सां हींअर असां सभ खां पहिरियां एडिशन ऑफ सर्ट्स यानी सर्ट जे जोड़ जे बारे में पढ़ंदासीं। जेकॾहिं असां वटि नंबर कीअं अचे, a स्क्वायर रूट ऑफ c प्लस b स्क्वायर रूट ऑफ c
इज इक्वल टू ए प्लस बी इंटू स्क्वायर रूट ऑफ सी। हाणे हिते ॾिसो न टर्म जेको आहे स्क्वायर रूट खां ॿाहिरि आहे उहे मट मट आहिनि, हिते ए आहे हिते बी आहे, यानी हिते मट मट टर्म ईंदा ऐं जेका रेडिकल में टर्म ईंदा उहे सेम ईंदा। त पोइ उनजी जोड़ हाणे कीअं थींदी त असां ए ऐं बी खे पाण में जोड़ कंदासीं ऐं उन सां ज़रब में कॉमन टर्म पियो आहे जेको सी आहे, जेको रेडिकल में पियो आहे, असां उन खे उन सां ज़रब ॾेई छॾींदासीं। हाणे कीअं ॾिसो, जेकॾहिं असां वटि मिसाल हुजे त 7 स्क्वायर रूट ऑफ 3 प्लस 5 स्क्वायर रूट ऑफ 3, त असां इन खे जोड़ कीअं कंदासीं, असां कंदासीं त 7 प्लस 5 इंटू स्क्वायर रूट ऑफ 3, पोइ छाजे बराबरि थी वेंदो, 7 ऐं 5 घणा थिया 12, त थींदो 12 इंटू स्क्वायर रूट ऑफ 3। अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर सां वटि छा आहे त सब्ट्रैक्शन ऑफ सर्ड्स, यानी सर्ड जी कट। हाणे साॻे तरीक़े सां फ़र्क़ु कहिड़ो आहे, हिते जस्ट असां वटि माइनस जी साइन अची वई आहे। हाणे ॾिसो जेके रेडिकल में टर्म पिया आहिनि उहे साॻा हूंदा, सही आहे, ऐं जेके रेडिकल खां ॿाहिरि आहिनि जेके ज़रब में पिया आहिनि उहे मट मट हूंदा। त पोइ उन्हनि खे असां कहिड़े तरीक़े सां सिंप्लीफाई कंदासीं, ॾिसो जीअं हिते आहे त छा कयोसीं त ए माइनस बी, जेके ॿाहिरियां टर्म आहिनि उहे पाण में कट थींदा ऐं जेको कॉमन टर्म पियो आहे असां वटि छा कंदासीं, उन सां बाद में असां उनखे ज़रब ॾेई छॾींदासीं। हाणे फॉर एग्ज़ाम्पल कीअं हूंदो, जेकर असां वटि को नंबर हुजे त 12 स्क्वायर रूट ऑफ 5 माइनस 8 स्क्वायर रूट ऑफ 5, तो पोइ आंसर छा बीहंदो, हिते थींदो 12 माइनस 8 इंटू स्क्वायर रूट ऑफ 5। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां सिंप्लीफाई कंदासीं 12 मां 8 विया छाजे बराबरि थी विया, इहे बराबरि थी विया 4 स्क्वायर रूट ऑफ 5 जे। अहिड़े तरीक़े सां ॿारो हीअं असां वटि 3 नंबर ते आहे मल्टीप्लिकेशन ऑफ द सर्ड्स, सर्ड जी ज़रब। हाणे हिते ॾिसो त अगरि इन केस असां वटि ॿ मुख़्तलिफ़ टर्म जेके आहिनि उहे रेडिकल में अची वञनि था त पोइ असां उन्हनि जी ज़रब कीअं छॾाईंदासीं, त पोइ असां छा कंदासीं, रेडिकल हिकिड़ी ॾेई करे उन्हनि खे पंहिंजो पाण में ज़रब ॾेई छॾींदासीं। पर नेसेसरी आहे त ॿिन्ही टर्मनि ते या ॿ खां वधीक जेकी टर्म हुजनि भली उन्हनि जे मथां छा हुजे, रेडिकल जी साइन हुजे, उन ते न हूंदी त पोइ अदरवाइज़ ईअं कोन्ह थींदो। ठीकु आहे ॿारो, ॿ टर्म अगरि रेडिकल में पिया आहिनि त असां उन्हनि खे पंहिंजो पाण में रेडिकल में रखी पोइ ज़रब करे छॾींदासीं। हाणे सपोज़ कयूं था कीअं, जेकॾहिं हिते असां वटि मुख़्तलिफ़ टर्म कहिड़ा थी सघनि था, अगरि असां वटि हुजे त स्क्वायर रूट ऑफ 7 इंटू स्क्वायर रूट ऑफ 3, पोइ छाजे बराबरि थी वेंदो, इहो बराबरि थी वेंदो स्क्वायर रूट ऑफ 7 इंटू 3 इज़ इक्वल टू, इनजो आंसर छा बीहंदो त स्क्वायर रूट ऑफ 21। अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे ॿारो। हाणे असां वटि चौथे नंबर ते आहे त डिवीजन ऑफ दी सर्ड, सर्ड जी वंड। हाणे हिते ॾिसो त स्क्वायर रूट ऑफ ए डिवाइडेड बाय स्क्वायर रूट ऑफ बी इज़ इक्वल टू, हाणे ॾिसो इहे रेडिकल जे अंदरि डिवाइड थी विया, रेडिकल जी साइन ॾिनीसीं, उन खां बाद में इहे पंहिंजे पाण सां डिवाइड थी वेंदा, ए डिवाइडेड बाय बी। हाणे पर हिते हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधाए, हिते वेयर ए इज़ ग्रेटर देन 0 एंड बी इज़ ग्रेटर देन 0, हिते जेको असां वटि ए पियल हूंदो उहो 0 खां वॾो नंबर हूंदो ऐं जेको बी हूंदो उहो बि 0 खां वॾो नंबर हूंदो। ठीकु आहे, मिसाल तौरु असां हिनजो हिकिड़ो मिसाल करे था ॾिसूं, असां वटि अगरि नंबर हुजे त स्क्वायर रूट ऑफ 30 डिवाइडेड बाय स्क्वायर रूट ऑफ 5, त असां कीअं हिनखे सिंप्लीफाई कंदासीं, असां हिनखे हिकिड़ी रेडिकल जे अंदरि रखी करे बसि पोइ असां हिनखे वंड करे छॾींदासीं। जैसे 30 हेठि घणो आयो 5, 5 जी टेबल 3 ते घणा दफ़ा वई 6 दफ़ा। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे जो जवाबु छा बीहंदो, जवाबु बीठो त स्क्वायर रूट ऑफ 6, इहो छा थी वियो, हिते इन जो आंसर थी वियो। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह वाही।